अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सल्लम। जिनो तुझो नाम आवाज वालाई को हरियत समेरी सोई को छपर को छा मुझा बड़े मारो मुझा मौला तुझे पाक घर में असा दाखिल थियायूं ऐं तुझा भला बाना दाखिल थिया अमन जे सदके हिन प्यारे महीने जे सदके असांजी गुनाह माफ़ी ॾींदा सल्लल्लाहु अलैहि नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलत। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद पढ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। एक दुरूद पढ़ो अल्लाह ताला असी वजह ना खुदा माफ फरमाइंदो दादा नूर जवदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफीना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। मुसलमान भाइयों जनाब शेख रोजा साईं जन असांजा क़िबला साईं सैयद अल्लामा मौलाना मुफ्ती क़िबला साईं फ़हीम अहमद शाह किताब फरमायो असांखे कहिड़ी ताक़त आहे पर इहे बि उस्तादनि जी क़दर आहे सोने साईं दादरा जा करम कुल पइनि न त उन जी नज़र सां उहे जेके अलाह ताला उन्हनि चवराए छॾियो उन्हनि जी नज़र आहे दुआ कयो त अलाह ताला हिन दुनिया में हशर में इन्हनि जी मोहबत जी जीअं साईं फरमायो त हर शइ मोहबत ऐं सोबत अल्लाह ताला पांजे पाक कलाम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीलत। ए ईमान वारो वसीलो वठो हाणे वसीलो असांखे नबी करीम कुरान शरीफ में त वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका जेकॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्स जे मथां जान जे मथां ज़ुल्म कयो आहे रसूल वजूद तव्हांजे लाइ सिफ़ारिश करे पोइ ज़रूरु तव्हांखे माफ़ी मिली वेंदी त वसीलो ज़रूरी आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं पंहिंजी दिलि वठी ॾिसो हिकिड़ो असां बि रसूल साईं जो सफ़ीनत रज़ियल्लाहु ताला पोइ हज़रत उमर फारूक साईं जे लड़ाई जे वक़्त में उन जे वक़्त में रूम में लड़ाई थी जंहिंमें फतह इस्लाम पर कुझु फतह इस्लाम जा काफ़िरनि जे केरनि जे हथ में आया उन्हनि खे राति जो टाइम मिलियो पोइ कहिड़े बि हिसाब सां उन्हनि खे जॻह मिली हुन त निकिता उन्हनि में हज़रत सफ़ीनत रज़ियल्लाहु ताला फ़र्क़ु आहे हज़रत सफ़ीनत रज़ियल्लाहु ताला जो जेको आहे सो नालो ॿियो पर लक़ब ॿियो साईं जन ऐं साईं जन जो आज़ाद थियल ग़ुलाम सफ़ीनत जॾहिं बि जंगीर में वेंदो हो पोइ सभिनि दोस्तनि खे चवंदो जेके बि सामान अथव उहो मुंहिंजे कुल्हनि ते सॼो उहे खणी ऐं हलंदो ईअं हो प्यादल घुमाए पाए
एकड़े शीअ खे ख़बर पई आहे जेको विरोध करे जे कढ लॻो आहे अबा अकेलो माण्हू हुजे ऐं हीउ कढ पए त पोइ हिन जा हौछा वाछा न कंदा त उते बि ॾिसी थिए पियो या अबुल हार अला तारिफ़ुनी अन सफ़ीन मौला रसूल अल्लाह हीअं दुआ छा सुञाणे नथो मां गुलाम आहियां रसूल अल्लाह जो हाणे थोरो इहो सोचो पंहिंजे ज़हन में हूअं बि आहे बि ईअं त जॾहिं का तकलीफ़ अचे त बाबा कंहिंखे संभालिबो आहे अल्लाह खेरा पर हे मुल्ला न हो जेका अॼुकल्ह तो ई ॿुधाईंदा आहे उन्हनि मां न हो हिनखे पक ई जेकॾहिं मां चवंदुमि त मां अल्लाह जो रशीद कंदुसि मां बि अल्लाह जो कलाल आहियां मूंखे अल्लाह रोज़ आयो आहे जेको वसीलो वठूं बचाव थी त जंहिं वक़्तु इहे लफ़्ज़ शीअ खां पंहिंजे बुख त विसरी वई पर रिवायत में दुआ त हुन जा पेर ते पेर वेठो ऐं चोथा जो सत भेरा हज़रत सफ़ीनत रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जेको आहे सो तवाफ़ कयो अथई पोइ उन खां बाद में कंध जो इशारो करे ऐं पाण फरमाई त तूं मुंहिंजे कढ जे मथां वरींदो फिको तुंहिंजो दुश्मन तुंहिंजे कढ जे लश्कर सां उहो शींहुं मोटियो आहे इहो वसीलो आहे ॿी ॻाल्हि यादि आहे धरती आहे ऐं आसमान ज़मीन जो कंहिं ठाहियो आहे अल्लाह काबतुल्लाह शरीफ़ कंहिंखो ठाराई हज़रत इब्राहिम छो भला पाण न पियो ठाहे सघे छा पर इहो वसीलो आहे मुंहिंजा ॿारड़ा वसीले खां सवाइ अल्लाह जे रहमत फरतो मदीने पाक जे वाक़िआ जेके महबूब सां निस्बत रखनि था न उहे बि आईना अथव कि उन मां ॾिसंदव त तव्हांखे उहा शइ ज़रूरु नज़र ईंदी या हुजणी वटि या पर ॿिनी खां धार कादर कंहिंखो न करे पोइ मुंहिंजा मौला तूं करीम आहे तुंहिंजे दर ते आया आहियूं तुंहिंजे महबूब जो फरमान आहे जंहिं जॻह ते 40 माण्हू मिलंदा आहिनि पोइ जेका बि दुआ घुरंदा आहिनि उहा उन्हनि जी क़बूल कंदो आहियां उन्हनि जा गुनाह बि माफ़ कंदो आहियां पर असांखे पक आहे त सैयद हिन आलिम वेठा आहिनि इन्हनि जे सदके जे वजह सां झोलियूं ख़ाली खणी आया आहियूं पर ईंदासीं इहा पक आहे त उस्ताद करीम वेठा आहिनि ऐं सैयद सगोरा वेठा आहिनि इहे आईना वॾा इन्हनि जो जेको वसीलो छो जो अल्लाह जो अल्लाह नहीं बोल ॿुधाईंदो इहे सभु त क़ुर हीअं थो चए आलिमनि खां वॾो छा अथव ख़्वाजा हसन बसरी फरमायो आहे घणी ॼाण ते ॿुधायो आहे पर अॼु बि मुंहिंजी दिलि खे मां ॿुधायां त न उलल हवा हो न तंगल दुनिया हवा जो न हुजे त पोइ ही दुनिया हली सघंदी हू साटजी मरी वेंदासीं न वला उलल अबदार ला खुशफतुल अर्द जेकॾहिं अल्लाह जा वली त तो असांजे गुनाह जे छा तुंहिंजे करे